जी नाज़रीन, शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम से गड आवां जो मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ास कली अज असां शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम में जी सिंध हुकूमत तरफा लॉकडाउन हुयो 9 ॾींहंनि जो, उन खां पोइ सूमर खां वठी लॉकडाउन ख़त्म कयो वियो आहे। ऐं उन लॉकडाउन में जेको होम डिपार्टमेंट नोटिफिकेशन जारी कयो आहे उन में उहो वाज़े कयो आहे त जेके मार्केटूं आहिनि या ट्रांसपोर्ट आहे उहे जेको आहे सो खोली वेंदियूं ऐं 8 बजे खां वठी राति 8 बजे ताईं SOPs खे मद्देनज़र रखंदे मार्केटूं खोली वेंदियूं। ट्रांसपोर्ट जेके आहे उहो 50% पंहिंजा मुसाफ़िर खणंदियूं, जॾहिं त ऑफिसुनि में बि 50% जेके आहिनि से माण्हू ईंदा। उन खां अलावा जेके रेस्टोरेंट आहिनि या होटल आहिनि उहे इंडोर जेकी डाइनिंग आहे उन ते मुकमिल पाबंदी हूंदी ऐं आउटडोर हू जेके आहिनि से करे सघंदा। त उन हवाले सां असां कोशिशि कंदासीं त हितां जे सियासी समाजी वापारी मज़दूरनि खां पुछा कयूं त लॉकडाउन लॻण सां जेके मज़दूर हुआ दिहाड़ी ते कमु कंदड़ माण्हू हुआ उन्हनि खे केतिरी परेशानी खे मुंहुं ॾियणो पियो ऐं जॾहिं हीअ हुकूमत खोलियो आहे त लॉकडाउन ख़तमु कयो आहे त SOPs ते केतिरो अमल पियो कयो वञे, उन हवाले सां इंतज़ामिया छा थी चवे, हितां जा शहरी छा था चवनि, उन हवाले सां अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। डॉक्टर साहब, छा चवंदो हीउ जेको लॉकडाउन लॻे थो ऐं खुली वियो आहे त SOPs ते अमल थिए थो? मां ही चवां थो जेको लॉकडाउन लॻो आहे त इन में माण्हू सभा परेशान थिया आहिनि, मज़दूर परेशान थिया आहिनि, माण्हू बुख मरी विया आहिनि ऐं माण्हू हुकूमत खे बददुआऊं ॾियनि पिया त असांजो कारोबार बंदि थियो, असां छा कयूं। ऐं हाणे जेको लॉकडाउन खुलियो आहे त इन ते हाणे मज़दूर ख़ुशि त आहिनि, बाक़ी हाणे रोज़गार कोन्हे, तक़रीबन कमु बंदि आहिनि ऐं SOP ते अमल कोन थो थिए। कंहिं दुकानदार वटि कंहिं ते तव्हां बस में वञो, वैगन में वञो, कंहिं बस अॾे ते वञो, वैगन अॾे ते वञो, किथे बि SOP ते अमल न आहे। ऐं जेको नोटिफिकेशन गवर्नमेंट कढियो आहे, गवर्नमेंट पाण चुप करे आराम सां पंहिंजे AC जे कमरनि में वेठी आहे ऐं को बि पुछण वारो न आहे ऐं ग़रीब जी दाह पुकार लॻी पई। माल पीढ़ियूं लॻंदियूं आहिनि, उते हज़ारे माण्हू हूंदा आहिनि, लॉकडाउन में बि माल पीढ़ियूं लॻियूं, उन ते को अमल न थियो। साईं, माल पीढ़ियूं पहिरें बि लॻियूं, ईद ते बि लॻियूं, उन खां पोइ बि लॻियूं, हर छंछर ते आचर ते माल पीढ़ियूं लॻनि थियूं ऐं हज़ारों माण्हू हूंदा आहिनि। हुते सफ़ा SOP नथी थिए छो त हुते सियासी मक़सदु आहे ऐं माण्हुनि जा फ़ाइदा आहिनि, सियासत कनि था ऐं ॿियो जेको गैदरिंगूं थियनि थियूं हुते कुकनि जी वेड़ आहे, ॿी वेड़ आहे, हुते लॉकडाउन जो असरु नथो थिए। रुगो लॉकडाउन रुगो ग़रीबनि जे लाइ आहे, रुगो स्कूलनि जे लाइ आहे, मस्जिद जे लाइ रुगो, ऐं इन खे लॉकडाउन खे ख़तमु करणु। हिन वक़्तु असां वटि चैम्बर ऑफ कॉमर्स जो अॻवान मौजूदु आहे। जेको लॉकडाउन लॻो, हाणे वरी जेको लॉकडाउन खुली वियो आहे ऐं हुकूमत नोटिफिकेशन जारी कयो आहे त SOPs त मार्केटूं खुलंदियूं। आम तबिको केतिरो परेशान थो थिए, जेको मज़दूर आहे, नंढो दुकानदार आहे, हाणे लॉकडाउन खुलियो आहे, दुकानदार बि SOPs ते अमल नथा कनि, इन हवाले सां तव्हां छा चवंदो? ॻाल्हि इहा त जेको लॉकडाउन लॻियो आहे, हुकूमत लॻायो आहे, अगरि इहे स्मार्ट लॉकडाउन ते हलिया वञनि त उहो असांजे लाइ तमामु बहितरु आहे। जेको लॉकडाउन खुले थो, अगरि इहे इदारा जेका नवाबशाह में जेको DC SP इन इदारा जेका इनखे कंट्रोल था कनि, इहे इदारा अगरि चैम्बर ऑफ कॉमर्स या जेको ताजर तंज़ीमूं आहिनि इन सां गॾु ई हिकिड़ो SOP ठाहे हुन ते अमल कराइनि त जेको इन में ग़रीब माण्हू जेको रोज़ जो दिहाड़ीदार आहे उहो बि बची वेंदो ऐं SOP ते बि अमल थी वेंदो। असल मसइलो इहो आहे त 8 ॾींहं लॉकडाउन थियो आहे, हुन खां पोइ 8 ॾींहं लॉकडाउन खुलियो आहे त घणी जात असां ॾिसो रश घणो थियो त जेको 8 ॾींहं जेको असांजा उहो असांजे हिसाब सां बेकार थी वियो आहे। त असांजी गुज़ारिश इहो आहे त जेको लॉकडाउन इंतिज़ामिया ऐं यूनियन वारा ऐं चैम्बर वारा वेही गॾु हिन सां ॻाल्हाइनि ऐं दुकानदारनि खे जेको आहे SP ते जेको अमल कराइण जी जेको आहे कोशिशि कनि त पोइ जेको SOP। तव्हांजा दुकानदार वैक्सीनेट थी विया आहिनि, वैक्सीन कराई आहे उन्हनि? असां चैम्बर ऑफ कॉमर्स जी तरफ़ो जेको आहे इलाही दुकानदारनि ते जेको DC जे तामुन सां असीं उते जेको आहे जेको छा चवंदा आहिनि उनखे लॻायो आहे, जेको कैंप लॻाया आहिनि ऐं कैंपनि सां घणेई दुकानदार जो वैक्सीनेट थिया आहिनि। लेकिन अञा बि जेको आहे ज़रूरत आहे त हिन कम ते पुरज़ोर तरीक़े सां जिन ते अमल कजे त घणा दुकानदार वैक्सीनेट थियनि। सभ खां पहिरीं दुकानदार, पोइ जेका वॾा वॾा इदारा आहिनि उन जा जेका मुलाज़िम वैक्सीनेट थियनि त हुन खां पोइ जेको आम पब्लिक जेको आहे उनखे अवेयरनेस मिले। अवेयरनेस ॾियण वारा बि असां आहियूं, मीडिया आहे, तव्हां त कोशिशि कयो, इदारा कोशिशि कनि त इंशाल्लाह जेको आहे जितनी वैक्सीन घनी थींदी ओतिरा इन बीमारी का सब बची। SOPs पे अमल नहीं हो रहा है, लेकिन जो लॉकडाउन लगता है उसमें गरीब और मजदूर तबका पर क्या कहेंगे आप इस हवाले से? मैं इसके हवाले से ये कहना चाहूँगा कि SOPs पर अमल दरामद बहुत ज़रूरी है और स्पेशली हमारे जो इदारे हैं, बैंक्स हैं, वहाँ पे जब उन पर सख्त भी अमल दरामद होगा तो लोगों में और ज़्यादा शऊर पैदा होगा और गवर्नमेंट की ऐलान करदा पॉलिसीज़ जो हैं जिनके मुताबिक मतलब सिम ब्लॉक की जाएगी उस पर थोड़ा अमल दरामद होना शुरू होगा तो लोगों के अंदर ये शऊर पैदा होगा कि SOPs पर अमल दरामद करना ज़रूरी है, क्योंकि कोरोना वबा को इसी तरीके से लड़के ख़त्म किया जा सकता है। जब तक हम अपनी SOPs पर अमल दरामद नहीं करेंगे कोरोना वबा को ख़त्म नहीं किया जा सकता। ये आए दिन चौथी लहर, पाँचवीं लहर, छठी लहर आती रहेगी और हमें इसके नुकसानात होते रहेंगे।
आम पब्लिक में शऊर जागना चाहिए। बाज़ारों में मास्क पहनना ज़रूरी है, हैंड सैनिटाइज़र का इस्तेमाल ज़रूरी है, और इस तरह की जो दूसरी SOPs है, समाजी फासला, उसको ज़रूर इख्तियार किया जाए, कारोबार भी किया जाए ताकि लोगों का रोज़गार मुतासिर ना हो। आम आदमी, गरीब आदमी जो रोज़ी कर रहा है उसकी रोज़ी भी चलती रहे और कोरोना से भी मुकाबला किया जा सके। वज़ीर आला साहब ने जो 1 हफ्ते का लॉकडाउन लगाया है ये गैर मुनासिब था और ये ज़रूरी नहीं था, क्योंकि व्यापारी लोग जो कारोबारी हज़रात हैं वो पहले ही जो ना 1-1.5 साल से पिसते हुए आ रहे हैं और हम इतने मजबूर हैं इस टाइम पर। यकीन करोगे 1 हफ्ते हमने घर पे गुजारा है और हमारे जो सेलमैन हैं उनकी तनख्वाहें दी, दुकान का किराया था और घर बैठे डबल खर्चा होता है, ठीक है, और बच्चों के और अखराजात हैं। मैं इस टाइम अपील करता हूँ वज़ीर आला साहब से कि इस सिलसिले में लॉकडाउन के ऊपर नज़रसानी करके फिर ऐलान किया जाए। ये नहीं कि बंद कमरों में बैठ के आप फैसले करते हैं। 98% लोग गरीब लोग हैं जो यकीन करोगे बिल्कुल इंतहाई मजबूर हालत में बेचारे दाल रोटी भी नहीं खा सकते। और मैं ये कहता हूँ कि लॉकडाउन मसले का हल नहीं है, SOPs पर अमल कराया जाए, मास्क लगाया जाए, सैनिटाइज़र लगाया जाए। जो भी हमारे पास कस्टमर आते हैं हम उनको सैनिटाइज़र देते हैं और मास्क लगा के उन्हें हम कपड़ा दिखाते हैं। तो इस पे जो ना अमल दरामद तो इंतहाई ज़रूरी है, पर ये लॉकडाउन मसले का हल नहीं है। लॉकडाउन नहीं लगाना चाहिए, मैं इसके बिल्कुल ख़िलाफ़ हूँ। थोड़ा टाइमिंग कम कर दिया जाए तो बंदे का ये है कि थोड़ा बहुत रोज़गार तो चले। अब आप बिल्कुल ही पहिया जाम करते हो तो घर पे बैठ के वो बेचारा क्या करेगा, क्या कमाएगा, क्या खाएगा, अपने बच्चों को कैसे गुजारा करेगा। उसकी कोई गवर्नमेंट सर्विस तो नहीं है कि वो घर बैठे उसको सैलरी आ जाएगी। मैं बोलता हूँ कि जितने भी गवर्नमेंट के इदारे हैं ना उनकी सैलरी 1 महीना बंद करके देखे, उनको पता पड़ेगा लॉकडाउन कैसे लगता है। सर ये लॉकडाउन जो 10 दिन का लगा है, ये ईद के बाद हमारा बड़ा पीठ का कारोबार होता है। जो लॉकडाउन ने हमारा कारोबार बिल्कुल तबाह कर दिया है। अभी जो मुहर्रम शरीफ आया, मुहर्रम शरीफ में हमारे टेलरों के पास कोई कपड़े सिलाई कराने नहीं आता है। इक्का दुक्का कोई काले जोड़े पहनते वो बनाते हैं। बाकी जो शादियों का पीरियड था, शादियों का काम था, वो लॉकडाउन ने ख़त्म कर दिया। महंगाई इतनी थी हद से ज़्यादा, जो हमने ईद पर जो 10-20 हज़ार रुपये कमाए होंगे वो हम लोग ये 10 दिन खा भी लिए और बाकायदा हम माइनस में चले गए हम लोग। हमारी अपील है लॉकडाउन नहीं लगाया जाए। उसके बाद जैसे ये लॉकडाउन बाज़ार हमारा बंद कराते हैं तो उससे अच्छा हमारे को मास्क के ऊपर लेके आए। सिंध गवर्नमेंट जेका है वफ़ाक़ दी चए त लॉकडाउन तव्हां न हणो, ऐं सिंध गवर्नमेंट जेका आहे उहा पंहिंजी मनमानी लाइ वेठा आहिनि त लॉकडाउन हणो। फर्स्ट मुहर्रम जीअं शुरू थियो आहे त उन खां अॻु में हाणे लॉकडाउन ख़तमु थियो आहे। असां ग़रीब तां ग़रीब तर थी आहियूं दुकानदार, ऐं डेली वेजिस वारा जेके बि असांजा दोस्त आहिनि उहे किथां खाइनि पीअनि। केरु दुकाननि जो किरायो, बिजली जा बिल, केर बि गवर्नमेंट असांखे का बि रिलीफ नथी ॾे। अॻु में लास्ट टाइम बि जेको रिलीफ मिलियो हुयो त उन में बि जेके दुकानदारनि जा जेके मालिक हुया 2-2, 3-3 महीननि जो असांखे हिकु ॾींहं जो बि किरायो न छॾियो वियो। असां आम मज़दूर जेके ग़रीब आहियूं असांखे रिलीफ ॾिनो वञे, ऐं लॉकडाउन जेको स्मार्ट लॉकडाउन आहे उन जे SOPs ते अमल करणु असांजे मथां फ़र्ज़ु आहे, उहो असां कंदासीं। 8 खां 8 या सुबुह जो 6 खां शाम जो 7 बजे कनि, असां उन ते अमल कंदासीं। महिरबानी करे असां जेके मज़दूर आहियूं इल्तिजा था कयूं। तो असां ग़रीब मज़दूर माण्हू आहियूं, ॿियो ही लॉकडाउन हणे था छॾनि, पोइ दुकाननि जा किराया हे वग़ैरह सभु असांजी ॻिची में न ई दुकान मालिक जेको असांखे किरायो माफ़ था कनि या 2-2, 3-3 महीना घर वेठा आहियूं, नंढा बच्चा आहिनि, तो किथां गुज़ारो कंदासीं असां। ॿियो ही लोड शेडिंग जी तव्हांजे साम्हूं हालत आहे। 2-2, 3-3 कलाक जेको आहे ॾींहं में 4-4, 5-5 कलाक लाइट गुम। हेॾा लॉकडाउन ख़तमु थियो आहे त हेॾा लोड शेडिंग शुरू थी वञे, वो ग़रीब माण्हू वञे काॾे। इहो ई असांजी गुज़ारिश आहे इमरान ख़ान साहब के या जेके बि सिंध जा जेके सगार आहिनि उन्हनि खे त बाबा इहा असां ते कुझु रहम कयो वञे। जेको असांजो मज़दूर तबिको आहे या ग़रीब तबिको आहे, हीउ लॉकडाउन हणी था छॾनि त पोइ असां खाऊं पियूं किथां, न को गवर्नमेंट असांखे रिलीफ थी ॾे असांजो। हा, SOP जे थ्रू इहो कारोबार भले खोलियो तव्हां, असां उन ते अमल कंदासीं, बिल्कुलु कयो बि आहे। ऐं उनजे बावजूद बि जेको आहे लॉकडाउन हाणे था छॾनि। हाणे पहिरीं मुहर्रम खां जेको आहे हींअर ही कोरोना वायरस ख़तमु थी वियो, हींअर जलसा जुलूस निकिरंदा, छा हुन में कोरोना वायरस न हूंदो? लॉकडाउन जे अंदरि पहिरें जेको असांजो कारोबार मुतार रहियो आहे उहो तमामु घणो पोइते हलिया विया आहियूं। ऐं हिन जॻह जेको हींअर कारोबार खुलियो आहे ऐं मुहर्रम शरीफ़ लॻी रहियो आहे,
उहो कारोबार पहिरें वारो न रहियो आहे। हींअर जहिड़ो बि कारोबार आहे मिड़ई हिकु नाले जो मिड़ई गुज़ारो करिणो आहे ऐं ॿियो अहिड़ो को स्पष्ट न आहे। साईं नुक़सानु लाज़मी आहे न, जेको वेही मज़दूर माण्हू काथों खाईंदो। अॼुकल्ह जा जहिड़ा बि कारोबार आहिनि, अवल तो अक्सर घणी दुकानूं किराएदार जूं आहिनि ऐं किरायो केर बि हींअर माफ़ु करण जे लाइ तयारु न आहे। उहो बि उन्हनि जो बोझ आहे, कारोबार जो बोझ आहे, हर शइ जी परेशानी आहे, तरह तरह जी परेशानी आहे। पर असांजी गवर्नमेंट जा अपील आहे इन परेशानी का निजात लाइ को भी रास्तो कढियो वञे। कारोबार इतना क्या बताएं आपको, ये जो 10 दिन जो लॉकडाउन जो लगा ना, बहुत परेशान हो गए हम लोग। हम बिजली के बिल तक अपना मार्केट के नहीं भरा सके, हम लोग इतने परेशान हो गए कि अभी जो काम हुआ लॉकडाउन, अभी देखो अभी क्या हो रहा है आपके सामने ही है। उससे पहले हम कितने परेशान लगे रहे, किसी ने कोई हमारा किसी ने ये नहीं पूछा था, दुकानदारों ने किसी ने भी यहाँ के चंगे मुझे। अभी ठीक है लॉकडाउन लगाए, अपना एहतियात करो बंदा। आप जो टैक्सी वगैरह में हम दुकानदारों ने सबने लगवाए, सही हमारा कम से कम भी अभी लगाओ साहब, घर बैठ कर कम से कम 30-40 हज़ार रुपये का नुकसान हुआ हमारा। ये घर के खर्चे हैं, फिर हमारा अपने नौकर हैं, उनके मुलाजमों के खर्चे हैं, हमारे जो दुकान के बिल है, बिजली के बिल वगैरह है, ये अभी तक बिल नहीं भरा है हम लोगों ने। ठीक है आप लगाओ, कोई तरीके एहतियात करें, जो भी है इसके तरीके से चले हम लोग। हाँ उस पर अमल करो, हम करेंगे, उस पर करेंगे अमल जो भी है तरीके का। ये सफ़ा बंद नहीं कराएं बाज़ार को, इस तरीके से हम बहुत परेशान हो रहे हैं। इमरान खान को भी हम ये कह रहे हैं, सिंध के वज़ीर आला, इनके वज़ीर आज़म को ये कह रहे हैं हम, भाई हमारे साथ थोड़ा खसूसी रहत किया जाए, हमारे साथ लीव दिया जाए हमें। कोई ये सब इस पे अमल नहीं कर रहा है। देखो सारी मार्केटें खुली पड़ी हैं, कोई ये क्या बोले अभी इनको, समझ से बाहर है। अब आटा देखो, चीनी देखो कितना महंगा लगा पड़ा, गरीब आवाम कहाँ पे जाए, समझ से बाहर है, क्या करें। कस कयां थो, ग़रीब माण्हू जो बि ख्यालु कयो, इन करे ग़रीब माण्हू सॼा तबाह थिया आहिनि। इन करे जेको आहे रोज़ी न आहे, पहिरीं बिज़नेस न आहे मुल्क मां, हींअर मैशियती बुरहान आहे सॼो न। मुंहिंजी सभिनि सां वॾे प्राइम मिनिस्टर साहिब जी जेको विजन आहे उहो बेस्ट विजन आहे। कारोबार सॼो तबाह थी वियो लॉकडाउन मां, माण्हू सैलरी नथा ॾियनि दुकानदार, ऐं दुकाननि जा रेंट जेका उहो डिफॉल्टर थिया आहिनि माण्हू, सॼो मतिलबु हिकिड़ो बिज़नेस सॼो तमामु पोइते हली वियो आहे बिज़नेस मां हिन बार। मां रिक्वेस्ट कयां सभिनि सां वॾनि सां कि लॉकडाउन न लॻायो, एसओपीज़ जे मथे अमल करायो। जीअं तव्हां लॉकडाउन जो अमल करायो आहे पहिरें, हिन बार एसओपीज़ जो बि हिन करे तव्हां करायो अमल दरामद। न ग्राहकनि खे असां ॾींदा आहियूं, मार्क्स बि ॾींदा आहियूं असां, ऐं उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं। ऐं अलाह जो शुक्र आहे नवाबशाह डिस्ट्रिक्ट मां एतिरो रेशो न आहे, 2% बि न आहे रेशो। ऐं कराची में जेको रेशो हो 22% या 20%, बाक़ी नवाबशाह में न हो रेशो। कराची में तव्हांखे स्मार्ट लॉकडाउन तव्हांखे लॻाइणु खपे हा, सॼे सिंध खे बंदि करणु ग़लति आहे। ऐं मां त रिक्वेस्ट कयां त सॼे आला काम सां कि लॉकडाउन न लॻायो। मुल्क पहिरीं पोइ हिते घणो हली वियो आहे, हाणे पोइ सॼी मैशियत तबाह थी वेंदी। सफ़ा नुकसान हुआ है, बिल्कुल बहुत नुकसान हुआ है। किराए की दुकानें, किराए का मकान है, कहाँ से खर्चा पूरा करें हम। ठीक है, मजदूर भाई है जो मेरे साथ काम करते 3 जने, 500 रुपये दिहाड़ी की है, उनके पास कहाँ जाएंगे वो पैसे, कौन देता है। वज़ीर आला सिंध बोलता है कि नहीं लॉकडाउन लगा दो, कोरोना कहाँ है। अभी मातम में जुलूस आ रहे हैं, मातम में अभी जुलूस कहाँ गया, अभी कोरोना भाग गया। अभी तुम्हारे पास कोरोना नज़र नहीं आ रहा, अभी कोरोना मर गया है तुम्हारे लिए। अभी हर जगह पे कहीं भी जाए कोरोना वैक्सीन लगाए, वैक्सीन का क्या साइड इफेक्ट है तुम्हें पता है। अभी तुम्हें ये पता नहीं है कोरोना वैक्सीन लगवा ले फिर कोरोना होगा नहीं होगा, ये बताओ। भाईजान लॉकडाउन में सिर्फ नुकसान का सवाइ ॿियो कुझु मिलियो ई न आहे असांखे न। ही मार्केट में सन्नाटो थी थो वञे, ग़रीब माण्हुनि लाइ परेशानी आहे। जेके ॿेराड़ी मां हिते अचनि था कुझु बर्शे वठण जे लाइ, उन्हनि खे उहा शइ मिले नथी। सो लिहाज़ा महांगाई बि थी वञे, ब्लैकमेलिंग बि थिए थी, छो त मार्केट बंदि आहे, पोइ उहा शइ महांगी थी मिले। सो नुक़सानु आहे, फ़ाइदो त कोन्हे को। बाक़ी तव्हां SOPs ते त अमल ॾिसो पिया केरी कोन पियो करे। सो असां चवंदासीं त लॉकडाउन ॿीहर न थिए हिते त बहितर आहे। ऐं सिंध गवर्नमेंट खे असांजी अपील आहे त महिरबानी करे कि घटि में घटि सिंध में लॉकडाउन न आणनि, असां सां ज़ुल्म न कनि। SOPs ते अमल कराइनि भले, पर SOPs ते भाईजान अमल पुलिस पाण नथी कराए। जे अगरि थोरी सख़्ती थींदी त असां छो न मास्क पाईंदासीं, पर की सख़्ती नथी थिए। पुलिस वारा 2 रुपया वठनि था, उहा गली खुली पई आहे, हवा कमु हलायो, वरी ॿी गली बंदि आहे। जेको पैसा नथो ॾिए उन लाइ गली बंदि आहे, जेको ॾिए थो उन लाइ मार्केट खुलियल आहे। इहो चकर सर इंतिज़ामिया जो आहे। हीअ जेका बि इंतिज़ामिया सॼी नाहिल इंतिज़ामिया आहे, सम्झो था। जेको 2 रुपया ॾिए थो पुलिस खे उन लाइ दुकान खुलियल आहे, गली खुलियल आहे, शॉप बट्टी कमु करे पियो। बाक़ी जेको नथो ॾिए उन लाइ बंदि आहे। सो लिहाज़ा इहो कमु न थिए त बहितर आहे।
वक़्तु असां वटि मज़दूर इतिहाद ज़िला शहीद बेनज़ीर अॻवान मौजूदु आहे। उनखां पुछंदासीं त हीउ जेको लॉकडाउन लॻल हुयो ऐं हाणे लॉकडाउन खुलियो आहे त मज़दूरनि ते कहिड़ा असर था पवनि? लॉकडाउन तो जो आहे चौथी लहर पते थी लॉकडाउन जी। लॉकडाउन में तो पूरी दुनिया जा अमीर तरीन माण्हू उहे मुतासिर थिया आहिनि ऐं कारोबारी तबिको भी मुतासिर थियो आहे। पर मज़दूर पोरियत जेको आहे जेको पहिरियां ई पुठिते पियल आहे उन्हनि जे मथां तमामु घणो असरु पियो आहे। ख़ासि करे असां ॾिसूं था पंहिंजे ज़िले नवाबशाह जी ॻाल्हि था कयूं त जेके रक्शे वारा आहिनि जेके रक्शो हलाईंदा आहिनि ऐं जेके टैक्सी वग़ैरह वारा आहिनि शहर जॾहिं बंदि आहे त उनजी का बि सवारी न आहिनि। एतिरे हद ताईं उहे जेके दाऊं पिया कनि ऐं उन्हनि बि गॾियल मीटिंगूं थियूं जेके सिविल सोसाइटी आहे माण्हू उनजी हेल्प कई आहे ऐं उन्हनि जो चवणु इहो आहे त गवर्नमेंट असांजे लाइ को बि उपाउ न वरितो आहे ऐं लॉकडाउन उन्हनि शहरनि में लॻे कैनेडा में फ्रांस जेके अमीर तरीन मुल्कनि जे सऊदी उन्हनि जे अंदरि लॻे ऐं जेकॾहिं गवर्नमेंट जी जेकॾहिं सुठी पॉलिसी आहे त आवाम खे मज़दूरनि खे पूरे जेको बि आहे मुआशरे खे बचाइणु चाहे थी हिन बीमारीअ मां। पर वबा त आहे न, बीमारी त आहे न, जेकॾहिं हुकूमत एतिहाद न कंदी त हीअ वधी वेंदी बीमारी त वधी वेंदी। ठीकु आहे उहा ॻाल्हि सम्झ में अचे पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू मानी न खाईंदो पाणी न पीअंदो घर में बंदि हूंदो त बीमारी खां अॻु में मरी वेंदो। इन जे करे मज़दूरनि वैक्सीन कराई आहे। मज़दूरनि वैक्सीन हिते जेकॾहिं नवाबशाह जी जेके असां ॻाल्हि कयूं त हिते मां सम्झां थो 30% मज़दूरनि वैक्सीन न कराई आहे। उहो जो ज़हनी तौर ते तवाज़ुन विञाए वेठा आहिनि ऐं हुन जेको फाका कशे थी मजबूर आहिनि उहे चवनि था असांखे कुझु बि न करे सभु खां पहिरियां जेको असांखे रोटी खपे, रोटी कपिड़ो असांखे मकान खपे, इहे शयूं खपनि। मज़दूरनि जी तमामु पोइते हालति पियल आहे। पहिरियां खां वठी हाणे जेको 8 ॾींहं जेको लॉकडाउन लॻो उन्हनि ते त असां अहिड़ा लॉकडाउन खुलियो आहे भला हाणे मज़दूर ख़ुशि आहिनि। हाणे जेको लॉकडाउन जेको खुलियो आहे हाणे थोरो घणो जेको आहे वहिंवार शुरू थी वियो आहे। थोरा थोरा मज़दूर जेको आहिनि पंहिंजे जेको आहे कमकार सां लॻा आहिनि पर जेको पोइते जेके वेही विया उन में त उहो पोइते हलिया विया रिवर्स गियर में हलिया विया। उन में दुकानदारनि जा कर्ज़ आहिनि, खीर वारे जा करियाने जा दुकानदार जा अहिड़े तरीक़े सां तमामु घणा परेशान पोइते पियल आहिनि मज़दूर। त असांजी इहा अपील आहे त जेको आहे सो असांजे कर्ता धर्ता जेके हुकुमरान आहिनि महिरबानी करे हंगामी सूरत में फुल फोर मज़दूरनि सां तावन कयो वञे हर सूरत हालत में जीअं हू जेको आहे सो सुख जो साह खणी सघनि, पंहिंजे बच्चनि जो गुज़र करे सघनि। असांजे लाइ हुकूमत लॉकडाउन जहिड़े टाइम में दिलि चइनि थो लॉकडाउन हणनि था, शाम जो बि हणनि था, सुबुह जो किरोना हिननि खे ॿुधाए अचे थी त मां शाम जो ईंदो था उतां ॾींहं जो भले भॼो डुको। पर तव्हां हिते लॉकडाउन त कयो था, कम से कम ग़रीबनि लाइ सोचो। उन्हनि ग़रीबनि लाइ की छा थींदो जेको मज़दूरी दिहाड़ी कमाए दिहाड़ी खाइनि था उन्हनि लाइ त अॼु तक कंहिं हुकूमत वारनि जा हुकुरामन कंहिं बि न सोचियो आहे। पर वज़ारत तव्हांखे असां अर्ज़ु था कयूं त असां ग़रीबनि जो बि सोचो, रगी लॉकडाउन जो था सोचो त इहो लॉकडाउन कयूं असां हर शइ खे कवर था कयो, तव्हां वाह जो कवर था कयो बाक़ाइदे कयो था पर असां हाणे बुख था मरूं। कंहिं ग़रीबनि जो बि त सोच कयो जा बसि रगी लॉकडाउन ते लॉकडाउन बसि इंजेक्शनूं लॻायो त पघारूं ॾींदासूं, काॾे सफ़र करे सघंदव न करे सघंदव। इन जो मतिलबु छा आहे? इन जो त असांखे पाण खे सम्झ में नथो अचे। ज़ोरी जॾहिं चङा भला आहियूं ठीकु ठाक आहियूं असां मज़दूरी करण जहिड़ा आहियूं पोइ तव्हां वैक्सीन असांखे छा लाइ था ज़ोरी हणूं? छा असां जानवर आहियूं, इंसान न आहियूं? जा छा आहे मसइलो तव्हां सां छा आहे जो असांखे तव्हां ज़ोरी सुयूं था हणो? लॉकडाउन में हींअर मज़दूर एॾा कफ़ाकशी में लॻा पिया आहिनि जेको वेलो खाइण लाइ वॾो हज़रत में लॻा पिया आहिनि। उहो हुकूमत अॼु तक नथो सोचे त हू वेलो कीअं था खाइनि, हुननि जे घर में चुल्हो कीअं थो ॿरे। असां त लॉकडाउन था हणूं, हर शइ था कयूं और ग़रीबनि लाइ त सोच त नथा रखनि त ग़रीब हा लॉकडाउन थियो हर शइ हेॾा महांगाई थींदी वेंदी। हर शइ जेको 10 रुपए वारी आहे उहा 20 रुपए असांखे मिले थी। हुकूमत हिते नज़र छो नथो रखे त छो बि 20 वारी 10 वारी शइ 20 ग़रीबनि खे था ॾियो। हिकिड़ो लॉकडाउन में असां मारियूं मज़दूरियूं उन्हनि जूं ख़तमु ऐं ॿियो तव्हां हर शइ महांगे था कयो 8 ॾींहं 5 ॾींहं 6 ॾींहं। इहो तव्हांजो कहिड़ो हुकूमत आहे त इन्हनि ते बि नज़र रखो त छा लाइ था महांगाई एतिरो कनि? महिरबानी अर्ज़ु था कयूं असां ग़रीब माण्हू हींअर असां जफ़ाकशी में आयासीं। असां न त हिते नारो लॻंदो धमाधम जो मस्तु कलंदर जो इंतिहाई दिहाड़ीदार मज़दूर जेको आहे सो तमामु मुतासिर थियो आहे। असां गवर्नमेंट खे अपील कंदासीं त मज़दूरनि जी वहार कई वञे। मज़दूरनि खे लॉकडाउन जे अंदरि तमामु नज़रअंदाज़ कयो वियो आहे। दिहाड़ीदार मज़दूर तमामु मुतासिर थियो आहे। सो गवर्नमेंट खां इहा आहे इल्तिजा त मज़दूरनि जी का परगोर लधी वञे। हालिया जेको आहे सो हींअर कुझु टाइम पहिरियां बिलावल भुट्टे ज़रदारी मज़दूर कार्ड लॉन्च कयो हो जेको बि कंहिं बि मज़दूर खे कोन ॾिनो वियो आहे। नवाबशाह जे अंदरि जेको बि हीअ आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो गढ़ आहे। सो हिते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा जेके वर्कर आहिनि जा जेके उन्हनि जा उहिदेदार आहिनि जेके उन्हनि जा ख़ासि आहिनि उहे तमामु मज़दूर उहे आहिनि। ॿिया जेके मज़दूर आहिनि उहे हक़दार कोन्हनि के जंहिंखे कुझु बि कोन ॾिनो वियो आहे।
सो लिहाज़ा इहा बि असां उन्हनि खां जेको आहे अपील कयूं था बिलावल भुट्टे ज़रदारी खे त तव्हां इफ़्तिदा त करे छॾियो, पर जेको आहे सो उन ते अमल बि त करायो वञे, या पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे जेको आहे सो इहो मज़दूर कार्ड ॾिना विया आहिनि जेके 17 अरिड़हें स्केल जी ड्यूटी कनि था, उन्हनि खे मज़दूर कार्ड लॉन्च कयो वियो आहे। यार हीअ मज़दूरनि सां नाइंसाफ़ी ज़ुल्म नवाब शाह जे अंदरि ख़ासि तौर ते मज़दूरनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हिते हिकु हटी आहे ऐं जेको माना ही पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो गढ़ आहे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी वारनि कॾहिं बि मज़दूर जी ॻाल्हि त कई आहे, हारीअ जी ॻाल्हि कई आहे, शागिर्द जी ॻाल्हि कई आहे, पर उन्हनि खे नवाब शाह जे अंदरि बिल्कुलु नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हक़दार खे हक़ कोन थो मिले। असां इहा इल्तिजा कंदासीं इन्हनि पीपुल्स पार्टी वारनि खे जेके हितां जा कर्ता धर्ता आहिनि, ऐं त लिहाज़ा को मज़दूरनि जे लाइ को पैकेज ॾियो, को हक़ीक़ी मज़दूरनि सां मिलो। हक़ीक़ी मज़दूरनि सां मिलण जे लाइ केर बि तयारु कोन्हे को। आउं सम्झां थो त हीअ जेको लॉकडाउन असांजी हुकूमत जेका आहे हर ॿिए टे चौथे महीने त लॉकडाउन मणे था छॾनि, ऐं ओचितो वरी किरोना अलाए किथां जेका आहे असां सिंध में ऐं सिंध जे शहरनि में काए थी पए, वरी ओचितो जेको आहे सो ख़बर पए थी बसि सुबुह जो 6 खां शाम जो 6 बजे ताईं आहे, राति जो वरी मोकल ते थी हली वञे। अजीब हिकिड़ी फिनामिना हिकिड़ी मश्करी ठाहे छॾी आहे असांजे हुकुमराननि। ख़बर न आहे त इन जे पोयां उन्हनि जा असुल मोटिव्स छा आहिनि। हुकूमत खे एतिरो अहसासु करणु घुरिजे त जॾहिं हिकिड़ो ॾींहुं लॉकडाउन लॻे थो त उन हिकिड़े ॾींहं जे लॉकडाउन लॻण सां जेके असांजे सिंध जा हज़ारे लखे पुरेतन जेके आणीन ऐं चाढ़ीन वारी ज़िंदगी गुज़ारनि था, उन्हनि जे घरनि में फाका कशी थी वञे थी, उन्हनि जे घरनि में चुल्हा नथा ॿरनि। त हुकुमराननि खे इहो सोचणु घुरिजे त उन जिन घरनि में चुल्हा न ॿरंदा, जिन घरनि जा मासूम गुलनि जहिड़ा ॿारड़ा राति जो जागी बुखे पेट सुम्हंदा, त इन्हनि जूं जेके समूरियूं सज़ाऊं ऐं जज़ाऊं इन्हनि हुकुमराननि जे खाते में वेंदियूं। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां असिस्टेंट कमिश्नर नवाब शाह अब्दुल क़दीर गुजर साहब वटि मौजूदु आहियूं, जेको सिंध हुकूमत 9 ॾींहंनि जे लॉकडाउन खां पोइ लॉकडाउन ख़तमु कयो आहे ऐं SOPs तहत जेके आहिनि से मार्केटूं ट्रांसपोर्ट खोलण जी इजाज़त ॾिनी आहे। उन हवाले सां असां असिस्टेंट कमिश्नर खां पुछंदासीं, सर ये जो अभी सिंध हुकूमत ने नोटिफिकेशन जारी किया है, लॉकडाउन ख़त्म किया है, SOPs को फॉलो करना है, तो क्या सूरत हाल है सिटीज़ की जो मार्केटें खुली हैं या जो ट्रांसपोर्ट नवाब शाह से बाहर जाती है, तो इस हवाले से आपने विज़िट भी किए होंगे, तो कितना अमल हो रहा है? देखिए, आपको पता है कि ये 4th वेव थी जिसके बायस गवर्नमेंट ने जो ये लॉकडाउन लगाया था, और इस एक हफ़्ते में तो हमने लॉकडाउन के काफ़ी रिजल्ट्स अचीव किए हैं, जिसकी वजह से इवन नेशनल लेवल पे भी ये चीज़ मानी गई है, तस्लीम की गई है कि केसेस में डिक्लाइन आया है। और उसके बाद जब से हमने बाज़ार खोले हैं तो ज़ाहिर बात है कुछ जगह SOPs की वायलेशन भी होती नज़र आती हैं, लेकिन हम लोग इंश्योर कर रहे हैं कि मैक्सिमम लोग जो हैं वो वैक्सीनेट हो सकें। और नवाब शाह ने अपने टारगेट्स जो डिज़ायर्ड टारगेट्स है वैक्सीनेशन के हिसाब से वो बहुत अच्छे तरीके से पूरे किए हैं, और काफ़ी बड़ी तादाद में लोग जो है वैक्सीनेशन की तरफ आ रहे हैं, वो बहुत एक अच्छा अमल है। तो हम लोग ये चाह रहे हैं साथ साथ वैक्सीनेशन होती रहे और साथ साथ जो है कारोबार भी खुले और लोग SOPs पे अमल करें। हम विजिट्स भी कर रहे हैं, हमारा पर्पज़ यही है कि लोगों को बावर करा सकें कि SOPs पे अमल करके ही हम अपने कारोबार भी खोल सकते हैं और ज़िंदगी की तरफ वापस आ सकता है। जो मास्क है वो वैसे चीज़ देखने में तो छोटी है, लेकिन इसके फ़वाइद बहुत हैं। तो चलो ठीक है, ग्राहक तो दुकानदार भी कभी जो है इसकी वायलेशन करें, वो भी खुद नहीं पहनते ना, तो इस हवाले से आपने कोई फ़ाइन किया है, उनको कोई वार्न किया है इस हवाले से, या ताजर तंजीमें हैं उनसे कोई आपकी मीटिंग्स हुई है? हम पहले दिन से कह रहे हैं, बहुत सारे आपने देखा होगा कि बहुत सारे वो मास्क बांटे गए हैं ताजरों में, दुकानदारों में, उनको ये बावर कराने के लिए। लेकिन हमने एक और प्रैक्टिस देखी कि जब हम निकलते हैं तो वो मास्क पहन लेते हैं, लेकिन साथ ही मास्क उतार के रख देते हैं। तो ये वो चीज़ है जो उनका भी एक फ़र्ज़ है जो उन्होंने अदा करना है, जो हमने सोसाइटी की तरफ रोल प्ले करना है। तो हर बंदे को, हर शख्स को अपने तौर पे एक ज़िम्मेदारी कबूल करनी पड़ेगी कि अगर मेरे पास कस्टमर ज़्यादा हैं तो उस टाइम तो एटलीस्ट वो मास्क पहने। और हमने 2-3 दफ़ा ताजर इनकी जो तंजीमें उनसे भी बात की है। हम अगले हफ्ते इंशाअल्लाह ताला दोबारा, या इस हफ्ते से ही देखेंगे कि दोबारा इनको उस चीज़ की तरफ दोबारा प्रैक्टिस करें कि हर कोई जो है वो मास्क पहन के रखे, और स्पेशली उस टाइम पहने जब कस्टमर ज़्यादा हैं। चले नहीं है अकेला बैठा हो तो और बात है, लेकिन जब कस्टमर ज़्यादा आ रहे हैं तो उस टाइम पहनना लाजमी है। वैक्सीनेशन का जो सर मरहला है या जो प्रोसेस है वो कितना तेज़ किया है, ताकि 7000 से ऊपर टारगेट है डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीर आबाद का पर डे के हवाले से, तो उसमें कोई बेहतरी आई है, कोई टीमें बढ़ाई हैं कि ज़्यादा से ज़्यादा लोग वैक्सीनेट हो सकें ताकि ये जो वबा है उससे बंदा बचा जा सके?
बिल्कुल टारगेट भी अचीव होने के करीब है और हमने टीमें इस तरह बढ़ाई हैं कि हमने 2-3 और बॉडीज़ को इन्वॉल्व कर लिए। DHO ऑफिस अपने तौर पे है, PPHI वाले भी इन्वॉल्व हैं, IHS वाले भी इन्वॉल्व हैं। इस तरह ये तीनों जो हैं, फिर PMC हॉस्पिटल है, MCH है, इन सारी जगहों पे जो हमारे वैक्सीनेशन सेंटर्स हैं वहाँ पे हम अपने डिज़ायर्ड रिजल्ट अचीव कर रहे हैं। और इन सब लोगों को इन्वॉल्व करने का मकसद यही था कि हम मैक्सिमम लोगों तक पहुँच सकें। जो हमारे रूरल एरियाज़ हैं, जहाँ जिन लोगों को नहीं अभी इस चीज़ का पता, हम उनको भी पहले से पहले वैक्सीनेट करा सकें। और हमने देखा है कि बड़ा एक पॉजिटिव रिस्पॉन्स है अभी लोगों की तरफ से, जो कि बहुत एक खुशाइन अमल है। और हमें यकीन है कि हम इंशाल्लाह अपना जो टारगेट है उसको पूरा कर पाएंगे नवाबशाह में। अॼु असां जेको हिन प्रोग्राम में जेको सिंध हुकूमत तरफ़ां लॉकडाउन ख़त्मु कयो, उन हवाले सां SOPs तहत मार्केटूं ट्रांसपोर्ट खोलण जी जेकी इजाज़त ॾिनी, उन हवाले सां सॼे ज़िले जी या नवाबशाह शहर में बि उन ते काफ़ी हद ताईं अमल कयो पियो वञे। जॾहिं त वापारी अॻुवाननि, सियासी समाजी अॻुवाननि जो इहो चवणु हुयो त बजाए जो मुकमिल लॉकडाउन लॻाए वञे, उनखे जेकॾहिं स्मार्ट लॉकडाउन लॻाए वञे, छाकाणि त उन सां जेके ॾियाड़ी ते कमु कंदड़ माण्हू आहिनि, पोरियत आहिनि, या जेके रोज़ु कमाइनि था, रोज़ु पंहिंजे घर जो चूल्हो हलाइनि था, उन्हनि ते फ़र्क़ु पवे थो। जिथे जिथे केसिस वधनि था उते स्मार्ट लॉकडाउन लॻाए वञे, उन्हनि इलाइक़नि में सख़्ती कई वञे ऐं ख़ासि तौर ते आवाम में इहा जागरता पैदा कई वञे त हू जेको सोशल डिस्टेंस आहिनि, यानी समाजी विथीअ खे बरक़रार रखनि, मास्क जो वधि मां वधि इस्तेमालु कनि, ऐं जेकॾहिं उन्हनि में के सिम्टम्स ज़ाहिर थियनि था त उहे घर खां ॿाहिरि न निकिरनि ऐं घर में क्वारंटाइन थियनि, त जीअं हिन बीमारी खां बची सघे। जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर नवाबशाह जो इहो चवणु हुयो त बिल्कुलु असां उन ते जेको आहे सो अमल करायूं पिया ऐं असांजी कोशिशि आहे त वधि में वधि जेकी सिंध हुकूमत यानी होम डिपार्टमेंट जेको नोटिफिकेशन जारी कयो आहे त जेको SOPs तहत असांजूं मार्केटूं आहिनि उहे खुलनि, ट्रांसपोर्ट में बि जेको 50% यानी 50% माण्हू सवारी कनि, ऑफिसिस में जेको आहे सो 50% माण्हू अचनि ऐं रश न कनि, त जीअं असां हिन बीमारी खां बची सघूं। छाकाणि त हीअ बीमारी सभु असां जॾहिं गॾिजी हिनखे मोड़ींदासीं त हिन वबा ते कंट्रोल करे सघूं था। अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासि की इजाज़त लाइ निगरबान।